मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हाँ मसलो आयो तो जेकॾहिं सफ़र की हालत में नमाज़ कज़ा थी वञे त छा हुकुम आहे। जेकी भी सफ़र की हालत में नमाज़ कज़ा थी वई त पंहिंजे इलाइक़े में पहुची विया हो त हाणे हिन पंहिंजे इलाइक़े में उहा जेकी सफ़र की हालत में कज़ा थी आहे उहा ई पढ़ंदो। मसलन तौरु कंहिं बंदे जी ज़ोर की नमाज़ सफ़र में कज़ा थी वई त हाणे उहो पंहिंजे शदत कोट में पहुतो। हाणे ते परेशान यार हाणे कसर पढ़ा या मुकमल पढ़ा त जेकी सफ़र में कज़ा थी वई आहे न त उनखे पंहिंजे इलाइक़े में कसर ई पढ़ंदो। ॻाल्हि सम्झ में न आई सही लॻे थो अची वई सही कोई बि हाणे नथो करे या मूंखे सम्झण न आयो आहे। जेकी भी नमाज़ सफ़र की हालत में कज़ा थी वई मसलन तौरु ज़ोर जी कज़ा थी वई असर जी कज़ा थी वई त मां शदत कोट पहुची वियुमि। हाणे मां किथे पहुतुमि शदत कोट पहुतुमि न त हाणे मूंखे छा करिणो पवंदो। हाणे मूंखे जीअं सफ़र में पढ़ा न ॿ रकातियूं छो त मां सफ़र में हुजां उते पढ़ा त घणियूं पढ़ा ॿ पढ़ा त हाणे हिते बि मूंखे ॿ पढ़ियूं पवंदियूं सही। छाजे करे त हे मां नमाज़ कहिड़ी पियो पढ़ा हे नमाज़ मां उहा सखर वारी पियो पढ़ा जेकी मूंखां पोइ हिते कज़ा थी वई आहे। हे नमाज़ मां उहा न पियो पढ़ा जेकी मूंखां हिते थी आहे कज़ा। त सम्झ में अची वियो सही। सफ़र की हालत में जेकी नमाज़ कज़ा थिए त जेकी सफ़र में पढ़णी पवंदी आहे न उहा ई हिते पढ़णी पवंदी आहे।